अस्सलाम वालेकुम नाज़रीन, QTV सिंधी चैनल सां गॾु मां आहियां तव्हांजो पंहिंजो कुर्बान अली। नाज़रीन, वॾी हिकिड़ी बहितरीन ख़ुशख़बरी पाकिस्तान ऐं ऑस्ट्रेलिया जे विच में एॾे वॾे स्कोर जी पहाड़ जेतिरे स्कोर में बाबर आज़म पंहिंजी कप्तानी ॾेखारे छॾी ऐं उन्हनि अंग्रेज़नि खे चणा चॿाए छॾिया। उन पंहिंजी बहितरीन कैरियर जी 6वीं सेंचुरी स्कोर करे छॾी ऐं उन सां गॾोगॾु इंडिया जे बहितरीन प्लेयरनि बि पाकिस्तान जे कैप्टन जी वॾी साराह कई ऐं उन सां गॾोगॾु जेका पार्टनरशिप अब्दुल्ला शफीक सां नाक़ाबिल शिकस्त बणिबी। अॼु जे महिल 5 ॾींहं जो टेस्ट स्टार्ट थींदी त पाकिस्तान जा तमाशाई गुंजंदा ऐं बहार ईंदा। जेकॾहिं दोस्तो तव्हांखे ही मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हांजो पहिरियों चैनल QTV सिंधी स्पोर्ट्स। खुदा हाफ़िज़।